नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु विफ़ाक़ी हुकूमत खे हिकु भेरो ॿीहर सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चयो त विफ़ाक़ सिंध सां ज़्यादती करे रहियो आहे। फाइनेंशियल मद में ॿियनि मदनि में बि बहरहाल जेका सभ खां अहम स्टेटमेंट आहे उहा पस मंज़र में आई आहे बिलावल साहब जी बहरिया टाउन जे मामले ते। बहरिया टाउन जे मामले ते जेको टॉक ऑफ द टाउन आहे केतिरनि ई ॾींहंनि खां ऐं मामला हली रहिया आहिनि। पहिरियों भेरो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाण हिकु स्पीच में हिकिड़ो ख़ासि पैगाम ॾिनो आहे, उहो कॉम्प्रेसन लाइ आहे, जंहिंमें उन्हनि चयो आहे त कोशिश थी रही आहे त सिंध जे नौजवान जी सुञाणप दहशतगर्दीअ वारी हुजे। मां रिपीट कयां पियो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चई रहियो आहे त हिकु कोशिश थी रही आहे त सिंध जे नौजवान जी सुञाणप दहशतगर्दीअ वारी हुजे। इहो पस मंज़र आहे बहरिया टाउन वारे मामले ते। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो चवणु हो त तव्हां हिकु भेरो न 1000 भेरा एहतजाज कयो ऐं एहतजाज करणु अव्हांजो जमहूरी ऐं सियासी हक़ आहे, पर उन एहतजाज दौरान कंहिंजी महिनत ऐं मिल्कियत खे नुक़सानु पहुचाइणु न ॾियो। सूबाई ख़ुदमुख़्तियारी जा मामला हुजनि या सूबाई हक़नि जा मामला हुजनि, असां सभिनी खे गॾिजी उन जे लाइ जिदोजहद करणी आहे। सिंध जो नौजवान पुरअमन तरीक़े सां जिदोजहद करण लाइ हर वक़्तु तयारु आहे, पर कुझु कोशिश इहा थी रही आहे त सिंध जे नौजवान जी सुञाणप दहशतगर्दीअ वारी हुजे। इहा अहम तमामु स्टेटमेंट आहे, ख़ासि तौर ते सिंध जे नौजवान जेको उनजो पैगाम आहे। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनल्सनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब, नसीर महमूद साहब, शबीर शेर साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब ऐं अमर सिंधू साहब। सभ खां पहिरियां हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब ॾे। डॉक्टर साहब, बिलावल भुट्टे साहब जी हिकु अहम स्टेटमेंट आहे, इनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? पहिरियों त ऑफिशियली पाण खुलेआम उन्हनि अची इहा ॻाल्हि कई आहे त इहो मसइलो आहे, उन्हनि चयो आहे त तव्हां एहतजाज दौरान कंहिं भञिट्रा न कयो, ऐं उनखां पोइ सिंध जे नौजवान लाइ उनजो पैगाम, ऐं गुज़िरियल 2 ॾींहं अॻे ज़ैन शाह जेका गिरफ़्तारी ॾिनी, इन सॼे सर्कमस्टेंसिस ते अव्हांजो तजियो कहिड़ो हूंदो सर? हा जुनेद, महिरबानी। मां सम्झां थो त बिलावल भुट्टे साहब जी जेका स्टेटमेंट आहे उन जा 2 रुख आहिनि। हिकिड़ो रुख त इहो आहे त हू नौजवाननि खे इहा ॻाल्हि करे थो त हू सूबाई ख़ुदमुख़्तियारी, सूबाई हक़नि जे बारे में भले जिदोजहद कनि, उन जिदोजहद में का बि हाराई, का बि ॻाल्हि ख़राबु कान्हे। ॿिए पासे हुन जेका ॻाल्हि कई आहे त सिंधी नौजवाननि खे दहशतगर्द साबित करण लाइ हिकिड़ी कोशिशूं थी रहियूं आहिनि। मां सम्झां थो त जेकॾहिं हिकिड़ो इहो इल्ज़ाम आहे ऐं उन्हनि धुरनि ते आहे जेके फ़र्ज़ु कयो क़ौम परस्त आहिनि, क़ौम परस्त पार्टियूं आहिनि या तनज़ीमूं आहिनि, ऐं जेके सूरताल खे इन पासे वठी थी वञनि त जीअं दहशतगर्दी थिए, जीअं तोड़ फोड़ थिए, विडूड़ थियनि, हिकिड़ो पासो त हीउ आहे। पर इन सां गॾु लाॻापियल पासो हीउ बि आहे त उहे दहशतगर्दी जा केस दाख़िल केरु थो करे, इन ते बि त असांखे सम्झणो पवंदो त पुलिस जेको आहे उहो ATC जा इहे केस कीअं थी दाख़िल करे। ऐं पुलिस एंटी टेररिस्ट कोर्ट में माना बिलावल साहब खे या त हे ॿुधाइनि नथा 10,000 माण्हुनि ते FIR दाख़िल कई अथऊं। हाणे जेको बि नज़र ईंदो ॾिसंदासीं, सुञाणींदासीं नामालूम जे नाले सां, त इहो सिंध जे नौजवाननि खे 10,000 माण्हुनि खे हिकिड़ी FIR में विझणु, इहा सिंध जे नौजवाननि जी तरक़ी जी कहिड़ी निशानी आहे? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके 24-25 FIR थियूं आहिनि, मां त चवंदुमि त तव्हां सां वकील खे बि हिते विहारियो, उहो वकील तव्हांखे ॿुधाईंदो त 2 FIR 3 FIR सिंध गवर्नमेंट जूं दाख़िल थियल आहिनि, बाक़ी 20-21 FIR जेके आहिनि उहे बहरिया टाउन पारां दाख़िल थियल आहिनि। अवां बहरिया टाउन पारां FIR खे ATC में शामिल कयो था ऐं एंटी टेररिस्ट कोर्ट में इहे 10,000 माण्हू शामिल करायो था ऐं पाण उन ते स्टैंड नथा वठो। इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त बिलावल साहब खे पूरो तफ़सील वठी, पूरी ब्रीफिंग वठी, होम डिपार्टमेंट जो सेक्रेटरी जो फर्ज़ु आहे, IG जो फर्ज़ु आहे, गडाप थाणे जो फर्ज़ु आहे, उहे घटि में घटि बिलावल साहब खे ॻाल्हि सॼी ॿुधाइनि त हीउ सभु कुझु 10,000 माण्हू, हीअ त सिंध जी जेका पॉलिटिकल नौजवान जेका हिस्स आहे, उन हिस्स खे, उन एहसास खे, उन महसूसात खे हिकिड़ो मारण जी या रुकावट विझण जी हिकिड़ी कोशिश आहे। इन सां बिलावल साहब जे बयान जो पहिरियों हिसो उनजी तामील न थी सघे थी।
मां सम्झां थो सभ खां पहिरियों कमु हीअ आहे त ही जेके बि बेड हुई 10,000 त पहिरीं सट में उहे 10,000 वारी FIR ख़तमु कयो। ॿियो जेको ॿाहिरियां टाउन वारे दाख़िल कयूं आहिनि FIR हुनजे लाइ तव्हां सॼी वकीलनि जे तव्हांजी लॉ डिपार्टमेंट तव्हांजी लीगल जेका हायरार्की आहे तव्हांजो एडवोकेट जनरल खां वठी जेके हेठि वकील आहिनि उन्हनि जी सभिनी डॉक्टर साहब। खे पुछो त उन सां नुक़सानु कंहिंजो थो थिए ऐं नौजवान उनखे फील कहिड़े नमूने था कनि। जी डॉक्टर अयूब साहब, शब्बीर शेर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया? शब्बीर साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिकिड़े पासे चवे थो त आइनी हक़नि ते सौदेबाज़ी न कंदासीं, सूबनि जा हक़ विफ़ाक़ खां छिनी वठंदासीं। हिकिड़ी स्टेटमेंट इहा आहे। ॿी, अॼु बिलावल साहब कॉम्प्रेसनि खे अहम पैगाम ॾिनो आहे। चयो अथई त बॉटम लाइन जेको सेंटेंस आहे उहो इहो आहे त सिंध जे नौजवान खे दहशतगर्द ॾेखारण, उनजी सुञाणप जेका आहे दहशतगर्द बणाइण जी कोशिश थी रही आहे। कृपया ॾिसो सर। असल आहे पहिरीं ॻाल्हि इहा त सिंध जे हक़नि जी ॻाल्हि ही थो करे, मां सिंध जे हक़नि जी वेड़ विड़ी रहिया आहियां पासे सां। पहिरियां त पाण ई सिंध खे जेको बुनियादी हक़ आहे उन खां महरूम कयूं वेठो आहे। आर्टिकल 15 ऐं 16 शायदि कोन पढ़ियो अथसि छा, एतिरा सारा हुन लामा तहरीर ऐं तकरीर जी आज़ादी जेका आहे आर्टिकल 16 में बुनियादी हक़नि वञा हिकिड़ो हक़ आहे, उहो ई ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। उन में हिन अॼु जेका ज़बान इस्तेमालु कई आहे त उन्हनि नौजवाननि खे हिननि थ्रेट कयो आहे। सिंध खे हिन बाक़ाइदगी साण हिकिड़ी धमकी ॾिनी आहे सिंध जे नौजवाननि खे त उहे सियासत जेकॾहिं कनि त सिर्फ़ु कनि पीपल्स पार्टी जी। हिन महिल ताईं जेतिरो अर्सो बि गुज़रियो आहे इन दौरान जेके कहिड़े ॾींहुं कॉम्परस्तनि ते जेके कॉम्परस रोड ब्लॉक बि कंदा रहिया आहिनि, कमो शहीद खां रोड ब्लॉक कंदा रहिया आहिनि, बशीर कुरैशी जेको आहे सो कंदो रहियो आहे, परवेज़ मुशर्रफ वारो पूरो दौर जेको आहे सो इहे मुज़ाहिरा हलंदा रहिया। कॾहिं अहिड़ी दहशतगर्दी वारी जेका FIR सिंध जे नौजवाननि ते या कॉम्परस्तनि ते तरक़ी पसंदि कान कटी। हिन जे दौर में अची 28 FIR कटियूं आहिनि, जंहिंमें 10 खां 15,000 माण्हू जेके आहिनि मुलज़िम नामालूम ॾिसी सुञाणंदासीं उहे अलॻि आहिनि, उन्हनि जूं गिरफ़्तारियूं अनलिमिटेड आहिनि, उहे हलंदियूं थो रहनि पियूं। 161 जा स्टेटमेंट हलंदा था रहनि पिया। पुलिस वटि बि अनलिमिटेड शायदि आहिनि, मीडिया टाउन वटि बि अनलिमिटेड शायदि आहिनि। त उहो ज़ाहिर आहे त हिननि खे इहा बि ख़बर हुई त पहिरें ॾींहं ते जेका बाहि आई आहे केमिकल जे ज़रिए आई आहे ऐं MQM लंडन जा कारकुन जेके आहिनि से उहे ॾिठा विया, सुञाता विया ऐं वॾे तइदाद में MQM लंडन जा कारकुन जेके आहिनि से आज़ादु कया विया, जेके गुज़िरियल साल ॿिनि खां वठी ऑपरेशन जे दौरान गिरफ़्तार कया पिया विया। जॾहिं खां वठी इल्ताफ़ हुसैन पाकिस्तान मुर्दाबाद जा नारा हया हुया ऐं प्रेस क्लब जे साम्हूं जेको आहे टेलीफोन ख़िताब कयो हुई, जंहिंखां पोइ सॼो ख़िताब हुनजो बंदि थी वियो त सॼो ऑपरेशन जेको बि थियो उहे सभु जेके आहिनि से माण्हू हिननि जेके आहिनि से उहे आज़ादु कया आहिनि। हींअर जॾहिं उन्हनि सभिनी खे आज़ादु करायूं त उहे उते पहुता, उन्हनि सॼो कुझु कयो, सॼी इंटेलिजेंस रिपोर्ट हिननि खे आहे। पहिरें ॾींहं ते हिननि जे मिनिस्टरनि यादि ॾिनी त दहशतगर्दी कंहिं कई आहे। सिंध जे नौजवाननि जी जेका हुई एहतजाज जेको आहे उहो पुरअमन हुयो, शाम ताईं पुरअमन रहियो, ललकारींदा रहिया, पुलिस खे हथलू कंदा रहिया त हिननि दहशतगर्दनि जान छॾायो असांजी। हे चवनि था पिया ऐं कुझु न कुझु कंदा। पर तव्हांजी सर राय छा, सर तव्हांजी राय इन ते छा आहे बिलावल साहब जी स्टेटमेंट ते? मुंहिंजी राय इहा त पहिरियों अनकंडीशनल जेका आहे सरेंडर कनि, सभई FIR जेके आहिनि से ख़तमु कनि, कैंसिल क्लास कनि उन्हनि खे या B क्लास कनि उन्हनि खे, छाकाणि त उहे कूड़ियूं FIR आहिनि, उहे कूड़ियूं FIR आहिनि, बेबुनियाद FIR आहिनि। दहशतगर्दी जेकॾहिं कई आहे त उहा हिननि खे सभु ख़बर आहे। नौजवाननि काई बि दहशतगर्दी कान कई आहे, जो कॉम्परस बिल्कुलु पुरअमन हुयो। पहिरियां जेकॾहिं हिनखे बाक़ी थ्रेट या धमकी जेका आहे न, हिन खां वॾा डिक्टेटर जेके ज़ाल कहा उन ॾिनियूं, उन प्रैक्टिकली इहे कयूं। हिननि पंहिंजे पहिरें दौर में DPR जे ज़रिए सिंध जे नौजवान खे, सिंध जे कॉम्परस खे पीअण जी कोशिशि कई, तबाह करण जी कोशिशि कई, न करे सघिया। आख़िर में उहे शयूं पाण खे ई गिचीअ में पयनि। उहे जेके कारा कानून हिननि ठाहिया हुया उहे मार्शल लॉ दौर में इस्तेमालु थिया। हींअर बि उहा ई साॻी ज़बान जेके आहिनि से 70 वारी था ॻाल्हाइनि पिया, 71 वारी ज़बान था ॻाल्हाइनि पिया। इन करे हिननि खे पंहिंजो पाण खे तारीख़ खां सबक़ सिखणु खपे। जी शबीर, इन तरह सां ज़ाहिर आहे त सिंध जे कॉम्परस खे आइसोलेट करे न सम्झनि। सिंध जे कॉम्परस सां सिंध जो माण्हू साण आहे, सिंध जो अवाम साण आहे। सिंध खे जेको इसराइल बणाइण जी कोशिशि था कनि पिया, जन माण्हुनि खे ज़रिए वठी आहिनि जेके कॉलोनाइज़ेशन था कनि, हिते ॿाहिरनि जूं कॉलोनियूं पिया ठाहिनि, अॻु में असां अक़लियत में आहियूं, हे उन्हनि खे प्रोटेक्ट था कनि पिया, उन्हनि खे मज़बूत था कनि पिया। इन करे इन जे धमकियुनि में कॾहिं बि सिंध कान ईंदी, न सिंध जा कॉम्परस न सिंध जा अवाम। सिंध जो अवाम तमामु घणो बेदार थी चुको आहे
ऐं बेज़ार बि थी चुको आहे अहिड़ी हुकूमत मंझां नाहिल हुकूमत मंझां जंहिंजो कमु सिर्फ़ु पैसा कमाइणा या दहशतगर्दी पाण थो पखेड़े। जी शबीर साहब, इहा ज़बान हुनखे इस्तेमालु न करणु खपे जेका हुन ज़बान इस्तेमालु ॿियूं कहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके उहे कोशिशि थियूं कनि सिंध जे नौजवाननि खे क़ौम परस्तनि खे जेका दहशतगर्दी तरफ़ एफआईयूं हे ताक़त न हुकूमत हिननि जी आहे। जी शबीर साहब, सिंध जो माण्हू को बेवकूफ़ कोन आहे जो हिननि जे हिन धमकीअ खे हिन ॻाल्हि खे न सम्झे। जी शबीर साहब, तव्हांजी राय अची वई। इज़हार सुमरो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया? जी जी, हिकिड़ो त विफाक से अपने आइनी हुकूक छीन कर लेंगे, हिकिड़ो जुमिलो आहे। ॿियो जुमिलो आहे सिंध जे नौजवान खे कोशिशि थी रही आहे त उनजी सुञाणप दहशतगर्दीअ वारी हुजे। योर कमेंट सर? असल में ही जेको पहिरियों पोयों वारी ॻाल्हि ते कमेंट कंदुसि त बिलावल साहब जेका हीअ ॻाल्हि कई आहे न, इहो बिल्कुलु ईअं आहे जीअं परवेज़ मुशर्रफ वेस्ट खे ॿुधायो पिए त तालिबान जेके आहिनि न JUI MMA जी सूरत में KPK में हुकूमत ठाहे विया आहिनि, कंहिं वक़्तु बि इस्लामाबाद अची वेंदा, तंहिंजे करे मूंखां बहितर तव्हां वटि चॉइस कोन्हे। वेस्ट खे परवेज़ मुशर्रफ 10-11 साल कढी वियो इन आसिरे में। सिंध में हाणे पीपुल्स पार्टी बि उन क़िस्म जी इहा ॻाल्हि कई आहे त मतिलबु दहशतगर्द जो इहो जेको लफ़्ज़ आहे इहो सिंधी समाज ऐं सिंध जी पॉलिटिकल हिस्ट्रीअ सां ठहे ई कोन थो कंहिं बि हिसाब में। बिलावल साहब हुनजो रेफरेंस पियो ॾिए। बिलावल साहब जॾहिं जाओ बि कोन हूंदो उन खां अॻु बि सिंध जे माण्हुनि शानदार तहरीकूं हलायूं आहिनि। हिन मुल्क में सभ खां बहितरीन ऐं पुरअमन ऐं शानदार तहरीक जेका 1 यूनिट जी हलाई उहा सिंधी माण्हुनि हलाई ऐं इंतिहाई पुरअमन तरीक़े सां हलाई, जंहिंमें असांजा शाइर जेलनि में विया। उन तहरीक उन सियासी पस मंज़र खे ख़ुदि MRD जी तहरीक जॾहिं बिलावल साहब न जाओ उन वक़्तु थी ऐं सिंध जी हिकिड़ी शानदार जमहूरी जदोजहद हुई। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु ही तासुर इहो पिया ॾियनि त बाबा पीपुल्स पार्टी हिकिड़ी ज़बरदस्त पीसफुल ऐं पुरअमन पार्टी आहे। जेकॾहिं तव्हां पीपुल्स पार्टी मां जेका सिंध कार्ड बि खेॾंदी, वफ़ाक़ी कार्ड बि खेॾंदी, जमहूरियत जो कार्ड बि खेॾंदी, जेको कार्ड वणंदुसि सो खेॾंदी, जे तव्हां असांखे सिंध मां हटाईंदव। मां हिन सां गॾु तव्हांखे हिकिड़ी ख़बर बि ॾियां थो, तव्हां ख़बर घुरंदा आहियो न कॾहिं कॾहिं हिन सिंध हुकूमत जे हवाले सां, पर हुन खां पहिरीं तव्हांखे ॿुधायां त हीउ हिकिड़ो हिननि ॾिनो आहे त जेकॾहिं असांखे तव्हां हटाईंदव त कराची में वरी उहो अची वेंदव साॻियो जेको लंडन में वेठो आहे ऐं हेॾां हे जेके झंडा खणी आया हुआ, लफ़्ज़ जेको इस्तेमालु थियो आहे न, इहे झंडे लेके कोन आया था, इहे झंडे लेके वारो हिकिड़ो इम्प्रेशन आहे। हीअ हिकिड़ी फैब्रिकेटेड हिकिड़ी पिक्चर क्रिएट पई कई वञे सॼी शौरी तौर ते थिए पई, जंहिंजो मक़सदु इहो आहे त पीपुल्स पार्टी पंहिंजी समूरी जेका एडमिनिस्ट्रेटिव ऐं गवर्नेंस जो फेलियर आहे हिकिड़ो त हुनजी जस्टिफिकेशन करे। पर इहा बि नंढड़ी ॻाल्हि आहे। बुनियादी मसइलो इहो आहे त हाणे मालिकनि उन्हनि खां हिसाब घुरियो आहे सिधो सो, कॾहिं बि ईअं उन्हनि खां न घुरियो हुओ। चयो अथऊं बाबा 13 सालनि में छा कयव, पैसा केतिरा मिलियव, काॾे ख़र्च कयो, उनजे आइनी सूबाई ख़ुदि मुख़्तियारी वग़ैरह वग़ैरह ते पाण पोइ था अचूं। ठीकु आहे, उहो सभु मामला पंहिंजी जाइ ते, पर हाणे सूरत हाल इहा आहे त हिन भेरे हुननि न रुॻो जेका डेवलपमेंट जा डायरेक्ट फंड उहो पाण ख़र्च कंदा, पर साॻे वक़्त ते जेके सूबे खे शेयर ॾींदा उन मां बि हिननि खां पुछाणो कंदा, पोयनि पैसनि जो पुछाणो कंदा, जेको लहजो वफ़ाक़ जो आहे हिन वक़्तु। इन सूरत हाल में पीपुल्स पार्टी लाइ लाज़मी थी वियो आहे त सिंध जो उहो समूरो माण्हू जेको सिंध जे हक़नि जे लाइ बिना कंहिं पार्टी मफ़ादनि जे जदोजहद कंदो रहे थो, आवाज़ उथारींदो रहे थो, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, इवन रोडनि ते अची उहो पीपुल्स पार्टी जी सपोर्ट करे। पीपुल्स पार्टी हिन भेरे ग़लति फ़ैसिला करे वेही रही आहे। हीउ जेको बहरिया वारो मामिलो आहे न, हाणे उन खां पोइ पीपुल्स पार्टी सिंपथी किथां वठे सिंध जे माण्हुनि जी, तंहिंजे करे ही मजबूरीअ में अची ॿई ॻाल्हियूं था कनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां हीअं सिके जा 2 पासा ॿई पिया ॾेखारी, तव्हां उहो चवनि था त बाबा हाणे तव्हां हीअं बि थियो, पोइ असांजी सलाह ते एहतजाज कयो, असांजी मर्ज़ी ते। ॻाल्हि बिल्कुलु सिधी पई आहे त पीपुल्स पार्टी ऐं बहरिया टाउन धुर आहे हिकिड़ी, ॿिए पासे सॼी सिंधी क़ौम आहे। हाणे ॿुधायो तव्हां किथे वञी जस्टिफाई कंदा, किथे वञी बीहंदा। उन्हनि जा जेके हिमायती आहिनि, जेके बहरिया टाउन जे नाले में ॿिया बहाना हीला होला कनि था, फलाणे जो नालो छो न वरितव, फलाणे जो नालो छो न वरितव, उहे बि हींअर जस्टिफाई करण जी पोज़ीशन में कोन आहिनि, सभु अची विया आहिनि डिफेंसिव ते। छो त ॻाल्हि इहा आहे त निज पिज सियासी कारकुन खे तव्हां ईअं जीअं विक्टिमाइज़ कंदव त हे ज़िया जो दौर त आहे कोन, हे पिनोशी जो दौर त आहे कोन जो तव्हां ईअं करे सघो था। हाणे त दुनिया में तव्हां थोरी बि ज़्यादती कंहिंसां थिए थी त सॼी दुनिया में हुनजो पड़ाव अचे थो, त इहा ॻाल्हि हू सम्झनि बि था। हाणे इन में सॼी में अची क्वागमार में फाथा आहिनि।
ईंदड़ 2 साल वफ़ाक़ हिननि खे एॾो टफ टाइम ईंदो जो अवां वेही ॾिसंदो, जंहिंमें हिकिड़ो कार्ड बिल्कुलु क्लियर मौजूदु आहे त कंहिं न कंहिं शिकिल में पीपुल्स पार्टी जी सिंध मां हुकूमत खे ख़तमु कयो आहे। जी ऐं इज़ार ॿियो साहब। कार्ड इहो आहे त जेकॾहिं हींअर ख़तमु न करे सघूं त पोइ ॿियो ऑप्शन हुन वटि इहो आहे त मथे भेरे जे लाइ तयारी थिए। अवां ॾिसंदो त मुस्तक़बिल में ही राब्ता थींदा, ही इतिहाद बि जुड़ंदा, ही नेशनलिस्टनि सां बि तहरीक इंसाफ़ ॻाल्हाईंदी। मूं तव्हांखे अॻु में बि चयो, गवर्नर जो बहरिया जे मामले ते प्रेस कॉन्फ्रेंस में रिकॉर्ड मौजूदु अथव, तव्हांजी टीवी चैनल ते बि हूंदो। हुन वाज़े तौर ते चयो त पुरअमन सियासी माण्हू हुया। गवर्नर थो चए, सिटिंग गवर्नर तहरीक इंसाफ़ जो माण्हू थो चवे, ही शयूं सिर्फ़ बंदियूं थींदियूं ईंदड़ टाइम में। इन सॼी सूरताल में अगेन ही जेको सिंध जो प्रेशर ग्रुप आहे, जेको ॾहाकनि खां सिंध जे मसइलनि ते बिना कंहिं गर्ज़ जे, बिना कंहिं वोट जी गर्ज़ जे, बिना कंहिं कुर्सीअ जी गर्ज़ जे, बिना कंहिं वज़ारत जी गर्ज़ जे सिंध जे माण्हुनि सां गॾु बीहे थो। पीपुल्स पार्टी खे हिन वक़्तु हुनजी ज़रूरत आहे ऐं पीपुल्स पार्टी सम्झे थी त उन्हनि खे उहो नाराज़ करे चुकी आहे। हाणे जी हुनखे इज़ार साहब। राज़ी करणो आहे, राज़ी करण लाइ घणा तरीक़ा थींदा, पर मां नथो सम्झां त हिन भेरे इहे राज़ी थी सघंदा पीपुल्स पार्टी सां। जी जी इज़ार साहब। इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदव? बिलावल साहब थो चए कि हिकु कोशिशि थी रही आहे त सिंध जे नौजवान जी सुञाणप दहशतगर्दीअ वारी हुजे। ॿिए पासे बिलावल साहब चए थो पंहिंजे स्टेटमेंट में त सूबाई हक़ असां विफ़ाक़ खां छिनी वठंदासीं। पीपुल्स पार्टी सम्झे थी त सिंध जे अंदरि जमहूरियत जी चैंपियन बि उहा आहे। सिंध जे क़ौमी हक़नि जी वारसी करण लाइ सिंध जी क़ौम परस्त जमायत बि उहा आहे। सिंध जे अंदरि न बल्कि पाकिस्तान पूरे जे अंदरि एहतजाज, धरना, रैलियूं कढण जो हक़ बि सिर्फ़ु उन्हनि खे आहे। जेकॾहिं ॿियो केरु करे थो त उहो सरकार जे इशारे ते आहे, जंहिंमें ही न आहिनि त उहे दहशतगर्द आहिनि। हिननि खां पाण खां पुछो त जेकॾहिं सॼो इहो जेको मामिलो थियो हो उन में कोताही कंहिंजी लिखबी, जेकॾहिं कंहिं बि अहिड़े मामले में का अहिड़ी भंजड्रा थिए त उन में कोताही उन्हनि एहतजाज कंदड़ धुर ते अचे थी या इंतज़ाम संभालींदड़ धुर ते। पाकिस्तान जे अंदरि ऐं बिलख़ुसूस सिंध जे अंदरि जेके बि इंटेलिजेंस इदारा आहिनि, छा उहे एतिरा कमज़ोर आहिनि जो उन्हनि खे इन्हनि रिथाबंदियुनि जी ख़बर न पई त के विगोड़ी ईंदा ऐं इन पुरअमन एहतजाज जे अंदरि विगोड़ बि कंदा ऐं उनजो पोइ अॻिते हली करे इहो नतीजो बि निकिरंदो। आउं त सम्झां थो त पीपुल्स पार्टी इन सॼे पिक्चर क्रिएट करण में, इन सॼे कैनवास जो हिकिड़ो ॿियो रुख पैदा करण में ख़ुदि मुलविस आहे, जंहिंजो अॼु ई ज़िक्र इहो अचे पियो त सिंधु देश जा पोइ वरी केश कराईंदा आहिनि ऐं असां न हूं त पाकिस्तान सिंध ठही वेंदो। तव्हांखे हिननि तस्वीरूं कार्ड ते मौजूदु जिन जिन असेंबलियुनि में बि तकिया आहिनि ऐं उन खां वरी हाणे हिकिड़ो नओं थियण था चाहिनि त सिंध जे अंदरि को बि करे पुरअमन फैलाए जे अंदरि भंजरा करे तव्हां सभिनी खे छॾियो दहशतगर्द। यानी पीप पार्टी जेकॾहिं कंदी त उहा अमन हूंदी, बाक़ी जेकॾहिं क़ौम कंदा त उहे दहशतगर्द हूंदा। जी इनाम साहब, तव्हां ॿुधी रहियो मूंखे सर? हेलो, जी आवाज़ इनाम साहब, जी इनाम साहब कंटिन्यू कयो सर। जी, त मुंहिंजो हिननि जो सॼो इहो हिन जेका इहो ड्रामो थियो, इन कैनवास ते जेका इहा पिक्चर ठाही वई, उनजो हाणे नज़र पियो अचे त असुल मक़सदु इहो हो। पीपुल्स पार्टी इहो ई लुक ॾियारणु चाहे पई, हाणे वरी उनखे कैमोफ्लेज करण लाइ सिंध जे माण्हुनि खे मैसेज पई ॾिए। यानी इहा इमोशनल ब्लैकमेलिंग आहे सिंध जे माण्हुनि सां, त उनखे चवनि था त असां सिंध जे क़ौमी मसइलनि ते सभिनी सां गॾिजी जदोजहद करण लाइ बि तयारु आहियूं। हिकिड़े पासे इहो मैसेज था ॾियनि त जीअं सिंध जो अवाम सम्झे त हिननि खे ई सिर्फ़ु दर्द आहे सिंध जो। ॿिए पासे वरी इहो था चवनि त सिंध जे नौजवाननि जी शुनाख्त दहशतगर्द वारी जेका आहे असां उहा ॾेखारियूं। उन शुनाख्त ॾेखारण पैदा करण में सिंध हुकूमत शामिल आहे, उन्हनि जा हथ मुलविस आहिनि। जिन इहो सभु मामिलो करायो उन ते हू अॼु बि पहुची सघनि था, जिन उन्हनि खे सभिनी खे उन हंध ताईं रसाई ॾिनी उन्हनि ताईं बि पहुची सघनि था। उहे कीअं माण्हू सभु बैरियर्स टोड़े ओतिरे ताईं पहुची विया, उन सॼे टाइम जे अंदरि उनखे रोकियो न वियो। उहो केरु हुया? हाणे पीपुल्स पार्टी खे ई वापसि गिची में पई आहे। तव्हां ॾिसो, जेकॾहिं ईअं हुजे हा, हिननि खे ख़बर हुई त इहे दहशतगर्दी कंदड़ छा आहिनि, त पोइ हिननि FIR छो कटरायूं? FIR सरकार जी मुद्दइयत में, सरकार जी रुगो मुद्दइयत में न। असां वटि इंफॉर्मेशन इहा आहे त हिननि जे वज़ीरनि मुशीरनि जे मुशावरत सां वेही करे इहे FIRs बहादुराबाद थाणे ते तयारु थियूं
गडाप थाणे तां FIR दाख़िल कयो। उते केरु वेठो हुयो, उन्हनि जा बि जेके आहिनि असांखे नाला ख़बर आहे त केरु केरु उते वेठा हुया जिन उहे वेही करे FIRs तयारु कयूं, जंहिंमें उन्हनि माण्हुनि जो अयाज़ लतीफ़ अली जो नालो बि वीचारे जो हुन में विझणो पइजी वियो उन्हनि खे, छाकाणि त उन्हनि खे हिकिड़ी सियासी तौर ते ॾेखारणो हुयो त सभु धुरियूं उन में। ऐं उन खां पोइ सॼी क़यादत डॉक्टर कादर मक्सी, साईं जलाल महमूद शाह जेके उते कंटेनर हुयो, जेको ट्रालो हुयो, 8 माण्हुनि जी मदद सां जेके मथे मुश्किल सां चढ़ी ऐं लही पिया सघनि, उन्हनि खे बि तव्हां दहशतगर्द जी FIR में दाख़िल करे छॾियो। त इहो सॼो तव्हां रिथाबंदी सां कयो। हाणे उहा शइ तव्हांखे गिची में पई आहे। हिननि ॾिठो त सिंध जा माण्हू इन तरीक़े सां सप्रेस थी वेंदा, हिननि पंहिंजे कारोबार खे तहफ़ुज़ फराहम पे करणु चाहियो। बहरिया टाउन जे सॼे कारोबार में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम करण लाइ हुननि सॼो ड्रामो रचियो, पर उहो सॼो हाणे हुननि खे गिची में पियो पए। तव्हां ॾिठो कल्ह खां जेका लाड़ खां शुरू थी आहे राब्ता मुहिम सिंध एक्शन कमेटी जी, उन में हिकिड़ी वरी नई जान अची वई आहे ऐं उन में माण्हू पाणी में तादाद में निकिरी आया आहिनि। ऐं हाणे तव्हां सोचो जॾहिं इहा रेल कश्मीर चंदी ऐं उन जेको पब्लिक उहा कान पई थी करे कमेटी त जेल भरियो थी ॻाल्हायो, जेल भरियो त जे लाइ पर पब्लिक सां इहा डिमांड थी। ऐं कल्ह को जो ज़ेनशाह एक्ट आहे उन अञा उन ताक़त बख़्शी आहे जो वर्कर उन्हनि खे हिन डिप्रेस पे करणु चाहियो, उहो वापसि पंहिंजे उन ताक़त सां या कुवत सां मोटिवेट थी आयो आहे त पंहिंजे हक़ीक़ी हक़नि सलात लाइ हक़ आहे ऐं हू हाणे ॾिसंदा कुझु पार्टी कीअं टफ थो। जी जी नाम साहब। अमर सिंधु साहिब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी बिल्कुलु। अमर सिंधु साहिबा, बिलावल साहब जी स्टेटमेंट आई आहे अॼु, माना बिलावल साहब खुली ॻाल्हायो आहे ऐं बिलावल साहब चयो आहे त हिकिड़ो त अहम जुमिलो जंहिं ते पंहिंजी डिस्कशन हली रही आहे त सिंध जे नौजवान कोशिशि थी रही आहे त सिंध जे नौजवान खे दहशतगर्दीअ वारी सुञाणप ॾिजे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि चयो आहे त असां सभिनी खे सूबाई हक़नि लाइ गॾियल जिदोजहद करणी आहे। तव्हांखे आज़ादी आहे, तव्हां हज़ार भेरा एहतजाज कयो, जमहूरी तव्हांजो हक़ु आहे, पर उन में कंहिंजी महिनत ऐं मिल्कियत जो नुक़सानु न थिए। हाणे तव्हां काफ़ी असांजे पैनल्सनि जो तजियो ॿुधो आहे, तव्हांजे ख़्याल में त अक्सरियत राय त इहा ई आहे त हिननि जेका स्टेटमेंट आहे ख़ुदि हिकिड़ो ॿिए पासे कंहिं पासे हिकिड़ो तासुरु ॾियणो आहे त इफ़ वी आर नॉट देन तव्हां वटि हीअ ऑप्शन आहिनि। तव्हांजो ख़्यालु छा आहे? बिलावल साहब हिन स्टेटमेंट केतिरो जेको आहे हिकिड़ो CBM पैदा कंदी जंहिंखे कॉन्फिडेंस बिल्डिंग मयज़ हूंदा आहिनि, या इन स्टेटमेंट जो वाइस वर्सा मैसेज कहिड़ो आहे? ॾिसो, मां त सची ॻाल्हि ॿुधायां त जेके आहिनि से असांजा तजिए निगार उन्हनि लाइ मूंखे जेका असां उन्हनि जी राय लाइ एतिराम ज़रूरु आहे, पर हक़ीक़त में इहो ॾाढो मायूक विजन आहे जंहिंमें हू फोकस थी विया आहिनि त अॼु बिलावल साहब छा चयो छा न चयो, ऐं ख़ासि तौर ते हुन जेका ॻाल्हि कई आहे त सिंध जे नौजवाननि जी सुञाणप दहशतगर्द वारी हुजे। मां बिलावल जे बयान खां हटी करे हिकिड़ी तव्हांजी जेका असांजे सभिनी तजिए निगारनि जी ऐं क़ौम परस्त धुरियनि जी, ख़ासि तौर ते क़ौम परस्त लीडरशिप ऐं ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके हिन बहरिया वारे मामले ते ठीक ठाक क़िस्म मां हिकु भेरो ॿीहर बिलावल साहब जो जुमिलो कोट करणु चाहींदुसि त जीअं तव्हांजो वाज़े क्लियर थी वञे। हिकु कोशिशि आहे त सिंध जे नौजवान जी सुञाणप दहशतगर्दी वारी हुजे। जी जी ॾिस, मां उन ई ॻाल्हि ते पई अचां त उन खां बहरिया वारे वाक़े खां अॻु में 3 या 4 ॾींहं अॻु में वॉइस ऑफ अमेरिका ते हिकिड़ी रिपोर्ट शाया थी आहे। उहा वॉइस ऑफ अमेरिका जी रिपोर्ट अञा पई हूंदी, मूंखे इदारो विसरे थो पियो, उहो इंटरनेशनल इदारो आहे या उहो पाकिस्तानी इदारो आहे। उन में हेडिंग इहा ॾिनल हुई त सिंध में हेडिंग इहा ॾिनल हुई त पाकिस्तान में शिदत परस्ती जो ख़तरो हाणे मज़हबी धुरियुनि जे बजाए सिंध जे अलहदगी पसंदनि खां आहे। इहो बहरिया खां अॻु में इहा जेका असां हिकिड़ी रिपोर्ट आई आहे जेका वॉइस ऑफ अमेरिका ते पब्लिश थी आहे, हुजण त इहे खपे आहे त असांजी सभिनी जेका क़ौम परस्त धुरियूं आहिनि, असांजा जेके क़ौम परस्त तजिया निगार आहिनि, उन्हनि खे इन स्टेटमेंट खे इन जेका असेसमेंट थी आहे सिंधी जेका असां अलहदगी पसंदनि जो नालो ॾेई, जेके मां बिल्कुलु बिने हो चवां थी त कॾहिं बि इहो न थियो आहे त पाकिस्तान जे अंदरि मज़हबी शिदत पसंदी खां वधीक रियासती शिदत पसंदी बि पैदा कोन थी आहे। उते सिंध जे क़ौम परस्त ख़ासि तौर ते अलहदगी पसंद लिखी नालो लिखियो वियो आहे। इहा बहरिया खां
4 ॾींहं अॻु जी जेका रिपोर्ट आहे जेका अलाए छो असांजे सभिनी उन्हनि खां नज़रनि खां मिस थी आहे। हक़ीक़त आहे मूंखे ख़बर न आहे त जेका असां बिलावल जो उन ॾांहुं इशारो हूंदो या न हूंदो, पर इन हक़ीक़त खां इनकार मुमकिन कोन्हे त सिंध जे नौजवाननि खे ऐं ख़ासि हिकिड़े गिरोह जो नालो ॾेई उन्हनि खे शिदत पसंदि, उन्हनि खे जेका असां इंतिहा पसंदि ऐं एतिरो इंतिहा पसंदि जो पाकिस्तान जी रियासत खे उन इंतिहा पसंदी मां ख़तरो आहे। इन क़िस्म जो जेको असां नालो शनाख्त हिन रियासती सतह ते न पर इंटरनेशनली आलमी सतह ते ॾियण जी कोशिशि पई कई वञे। उन खां पोइ ही बहरिया जो वाक़ियो थिए थो ऐं बहरिया जे वाक़े में जेका बि दहशतगर्दी कंहिं बि कई, पर उहा दहशतगर्दी थिए थी उन सॼे मामले खे मां अॼु बि जेका असां चवां थी त उनखे पीपल्स पार्टी जो ॾोह आहे, रियासत जो ॾोह आहे। इन्हनि जेके आहिनि से कानून लागू कंदड़ इदारा जेके आहिनि से उनजा रिस्पॉन्सिबल आहिनि, पर हिकु दफ़ो वरी असांजे तज्ज़िये निगारनि खां वेंदे, असांजे क़ौम परस्त क़यादत खां वेंदे सभिनी तज्ज़िये निगारनि खे ॾाहनि खे इन ते सोचणु खपे त आलमी सतह ते सिंध जे माण्हुनि खे शिदत पसंद करार ॾेई, दहशतगर्द करार ॾेई उनजी कहिड़ी शनाख्त जोड़ी पई वञे जेका कूड़ी आहे। असां सभिनी जो नैरेटिव जेका असां हिकु या ॿिए ते इल्ज़ामबाज़ी जे बजाए इन नैरेटिव जो दिफ़ा करणु खपे सिंधी ऐं उन्हनि खे जेका असां अलॻि पसंदि चई उन्हनि खे जंहिं क़िस्म जी ॾिनी पई वञे ऐं उहा मां माना ॿुधाईंदी हलां त उहा का पीपल्स पार्टी जी क़यादत जे पारां उहा जेका असां रिपोर्ट न थी आहे। नंबर ॿी ॻाल्हि तव्हां जेका चओ था त हक़ीक़तनि हींअर सोचण जो वक़्तु आहे, हीउ सिर्फ़ु रुॻो बहरिया जो मामिलो कोन्हे, सिंध में तमामु घणा वॾा मामला आहिनि ऐं असांजे दोस्तनि खे भली जेका असां उन में ख़ुशी हुजणु खपे त जेका असां आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हली वेंदी पीपल्स पार्टी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वञे, पीपल्स पार्टी ॿाहिरि वञे, उन जे बजाए सिंध जो नैरेटिव कहिड़ो हुजणु खपे ऐं सिंध जे नैरेटिव खे सुभाणे इक़्तिदार में वेठल कहिड़ी पार्टी कहिड़ी धुर सिंध असेंबली जे अंदरि या क़ौमी असेंबली जे अंदरि या अञा बि जेके फॉरमनि ते ॻाल्हाए सघे थी। मां ईअं सम्झां थी त सिंध जे अंदरि तव्हां हिन जेका असां मुतबादिल क़यादत वारो बि जेका असां उन 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 मुतालबे तां बि हथु खणी छॾिजे, मुतबादिल पार्टी वारे मुतालबे तां बि हथु खणी छॾिजे, पर हक़ीक़ी तौर ते सिंध असेंबली जे अंदरि सिंध ही जेका हुक्मरान पार्टी आहे पीपल्स पार्टी आहे उनखे हक़ीक़ी अपोज़िशन त ॾियो। सिंध असेंबली जे अंदरि न को का हक़ीक़ी असेंबली जे अंदरि ई हक़ीक़ी अपोज़िशन मौजूदु कोन्हे। ही जेके इन क़िस्म जी शयूं अचनि पियूं त सुभाणे असां ईंदासीं फलाणे जी हुकूमत ईंदी, इलाणो अचे फलाणो अचे अलीफ अचे बे अचे। हक़ीक़ी तौर ते जेको मूंखे हींअर मिसिंग लॻे थो उहो मिसिंग आहे सिंध जो नैरेटिव ऐं हक़ीक़ी तौर ते जेको मिसिंग आहे उन में हिकिड़े धुर खे ॿी धुर खे जेका असां इन जो जेका असां ज़िम्मेवार करार ॾियण जे बजाए ॾिसणो इहो आहे त हक़ीक़ी तौर ते सिंध जे ख़िलाफ़ हक़ीक़ी तौर ते मां ईअं चवां थी त इहो ख़दशो कोन्हे, पर इहा जेका अल्ताफ़ हसन जी अमर साहिबा इन में सिंध जी सियासत जे अंदरि MQM जी एंट्री लाइ तव्हां बहरिया खां अॻु में बि तव्हां तज्ज़िया ॿुधंदा रहिया आहियो। रुॻो हींअर बहरिया जो मामिलो त विच में अची वियो जेके कुझु ॻाल्हियुनि खे प्रूव करे थो कुझु ॻाल्हियुनि खे डिसअप्रूव करे थो, पर हक़ीक़तनि अल्ताफ़ हुसैन ऐं MQM जो ॿेहर सरगर्म थियणु इहो बहरिया जे वाक़े खां अॻु जो वाक़ियो आहे। सिंधियुनि जे लाइ शिदत परस्त दहशतगर्दी वारी सुञाणप जेका ॾियणु उहा हिन वाक़े खां अॻु जो वाक़ियो आहे। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त संजीदगी सां हींअर सोचणु खपे त सिंध खे कहिड़े तरफ़ धिकियो पियो वञे, सिंध खे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बीहारे या उन जे ख़िलाफ़ बीहारे, किथे ईअं त कोन थो पियो थिए त सिंध खे अहिड़ी कुड़की में फसायो वञे जो सुभाणे रुॻो क़ौम परस्त न पर ही जेके हुक्मरान जेके वेठा आहिनि जेके अपोज़िशन में आहिनि केरु हिकिड़ो माण्हू बि सिंध जो नालो खणण लाइ तयारु न थिए। इन महाज़ खे इन शइ खे मां सम्झां थी त सिंध जी क़यादत खे सोचणु खपे, उहा क़यादत जेका हक़ीक़ी तौर ते ही त इक़्तिदार जी सियासत आहे, इक़्तिदार में केरु अचे थो केरु वञे थो केरु कहिड़ी ॻाल्हि इस्तेमालु करे थो, सिंध कार्ड इस्तेमालु करे थो, सिंध जा लफ़्ज़ जी अमर साहिबा, पर सिंध हक़ीक़ी तौर ते जंहिंजे लाइ सिंध कार्ड न आहे उन्हनि धुरियुनि लाइ जिन जे लाइ सिंध हक़ीक़ी तौर ते हिकिड़ो वतन जी अमर साहिबा तव्हांजो नुक़्तो अची वियो। जी अमर साहिबा तव्हांजी तफ़सीली ॻाल्हि मक़सदु आहे उन्हनि
कंहिं त सोचणु खपे त ही सिंध सां हींअर जेका साज़िश केॾी पई वञे उन में हू किथे बीठा आहिनि ऐं उनजो मुक़ाबिलो सुभाणे कीअं थी सघंदो। हिकिड़ी धुर खे हटाइण, हिकिड़ी धुर खे आणणु, इहे सिंध जे मफ़ाद जी अमर साहब तव्हांजी तफ़सीली अमर साहब तव्हांजी तफ़सीली मौक़िफ़ अची वियो। तव्हांजो ख़दशा आहिनि पंहिंजी जाइ ते, तव्हांजो ख़्यालु आहे त ईअं न थिए त हिन सभिनी खे कोड़कीअ में फासायो वञे ऐं सिंध खे कंहिं कुंडाए ते नमूने ते बीहारियो वञे। इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहिनि नसीर मेमून साहब। नसीर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी नसीर साहब, बिलावल साहब जी स्टेटमेंट आई आहे, अहम स्टेटमेंट बहरिया टाउन वारे मामले ते खुली हुननि ॻाल्हायो आहे त एहतजाज जो तव्हांखे हक़ आहे, 1000 भेरा एहतजाज कयो पर कंहिंजी महिनत ऐं मिल्कियत खे नुक़सानु न पहुचायो, नंबर 1। नंबर 2, सूबाई हक़नि लाइ असां सभिनी खे गॾिजी जिदोजहद करणी आहे। नंबर 3 एंड द मोस्ट इम्पॉर्टेंट, हिकु कोशिशि थी रही आहे त सिंध जे नौजवान जी सुञाणप दहशतगर्दीअ वारी हुजे। योर कमेंट सर? कोशिश थी रही है तो मुझे ख़्याल बिलाल साहब खे ॿुधाइण घुरिजे कोशिश केरु पियो करे। एटलीस्ट सिंध जो नौजवान दहशतगर्दी जी का शुरूआत न कई आहे। ही बिलाल जेको बहरिया वारो वाक़ियो आहे, ॾिसो पाण में वेठा आहियूं एहतजाजनि में बञ रहूं, वाक़िया थींदा आहिनि। वाक़ियो ख़राबु आहे, असां हुनजी मुज़मत कई आहे, सिलेक्शन कमेटी बि कई आहे, हिमायत केरु बि नथो करे। पर मूंखे ॿुधायो त छा हिन सॼे में ख़ुदा न ख़ास्ता को जानियूं वयूं, छा थियो आहे? हिकिड़े गेट खे बाहि आई आहे, दुकान भॻाइनि, ग़लति वाक़ियो थियो आहे। पोइ एॾो ख़ौफ़नाक सीनरियो पेंट कयो आहे जहिड़ो को सॼी आहे, को फ्लैट सड़ी विया, को ख़ुदा न हिते 300 माण्हू जहिड़ा साड़िया विया आहिनि हिननि शहरनि में। हिते वकीलनि खे जहिड़ो साड़ियो वियो, हिते ॿारी मां हिते छा असरु थियो? त हिते त वाक़िया त अला ख़ैर करे अलाए कड़ा कड़ा थिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकर गेट साण बराबरि जेकर हुनखे तव्हां दहशतगर्दी चओ, तकरीबकारी चओ, कुझु बि चओ, पर माण्हुनि जा सदियूं पुराणा ॻोठनि खे इलीगली बिल्डोज़र हलाइण ऐं माण्हू जॾहिं एहतजाज कनि उन्हनि ते गोलियूं हलाइण, छा इहा दहशतगर्दी न आहे? उन्हनि दहशतगर्दनि जा नाला अचणु घुरिजनि, उन्हनि दहशतगर्दनि जी सुञाणप थियणु घुरिजे। वाक़िया छो था थियनि? उन्हनि जो हिकिड़ो पस मंज़र थो हुजे। असां मां केरु तशदुद वाक़िअनि जी हिमायत नथो करे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिनखे वाक़िए खे एॾी वॾी दहशतगर्दी जो रंग ॾियणु नामुनासिब आहे। ऐं जंहिं तरह पुलिस एक्शन ऐं ब्लाइंड FIR ऐं टेररिज़म जा केस थिया आहिनि, एॾो वॾो को सानियो कोन थियो। हिकु वाक़ियो आहे, ग़लति वाक़ियो थियो, पर एॾो ख़ौफ़नाक कोन हो जेतिरो रदेमल क्रिएट कयो वियो आहे। ऐं मां वरी चवां थो त जिन माण्हुनि ॻोठाणनि ते गोलियूं हलायूं, वॾा दहशतगर्द उहे आहे। हिते माण्हुनि कंहिंजे ख़ुदा न ख़ास्ता ज़िंदगियुनि सां कोन खेॾियो, गोलियूं कोन हलायूं अथनि, पर हिते माण्हुनि जे ॻोठनि ते बिल्डोज़र हलाए जेको एहतजाज करे चवंदे सिधियूं गोलियूं हलायूं माण्हू, उहे किथे माण्हू आहिनि? उन्हनि जो को पुछाणो थियणु घुरिजे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जेके सिंध जा मसाइला आहिनि उन्हनि ते ॾिसो, हिकिड़ा मसाइला आईनी आहिनि, उन सां असांजो पीपल्स पार्टी जो तालुक़ु न आहे। उहे सिंध वर्सिस वफ़ाक़ करे ॾिसूं था। अॼु पीपल्स पार्टी हुकूमत आहे, सुभाणे का ॿी हुकूमत हूंदी, पर जेके सिंध जा कॉन्स्टिट्यूशनल राइट्स आहिनि, पाणीअ जो हुजे, नाणे जो हुजे, बजट में शेयर जो हुजे, डेवलपमेंट प्रोजेक्ट्स में शेयर जो हुजे, या डेवलपमेंट जे मामलनि में वफ़ाक़ जी अदम मुदाख़लत जो हुजे। भली पीपल्स पार्टी वफ़ाक़ में वेठी हुजे, जे उहा बि सिंध जे मामलनि में मुदाख़लत करे का ॿी पार्टी PTI हलाईंदी हुजे सिंध, त असां हुनजी बि मुखालफ़त कयूं। इहे प्रिंसिपल स्टैंड्स आहिनि, इहे पार्टियुनि सां तालुक़ु नथा रखनि। इन मामले ते असांखे क्लियर हुजणु घुरिजे त आइनी हक़नि जे मामलनि में जेको वफ़ाक़ जो रवैयो आहे उनजी कॾहिं बि हिमायत नथी करे सघिजे। सिंध में जेको पीपल्स पार्टीअ जो रवैयो आहे उनजी बि हिमायत नथी करे सघिजे। उन्हनि ॿिन्ही खे अलॻि अलॻि करे डिटेच करे उन सां ॾिसणु घुरिजे। ऐं पीपल्स पार्टीअ खां सिंध जे माण्हुनि जो राइट आहे पीपल्स पार्टी खां सुवाल पुछणु। इन ते एतिरो अरो थियण रिएक्ट करण जी कड़ी ज़रूरत आहे। माण्हू वोट ॾियनि था त माण्हू सुवाल कंदा, डेमोक्रेटिक प्रोसेस आहे। त मुंहिंजे ख़्याल में हिनखे इन ई तरह सां ॾिसणु घुरिजे हिन वाक़िए खे। जी वॾी महिरबानी नसीर मेमून साहब, इज़ार सुमरो साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहब, शबीर शेर साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां सभिनी पैनलिस्टनि पंहिंजी हिकिड़ी एनालिसिस ॾिनो बिलावल भुट्टे साहब जी स्टेटमेंट ते। नाज़रीन, प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।